छा हाल आहे सभिनी जो? हिन साल न जाम बरसात पई त असां हिते माण्हू सनानु करे छॾिनो। छा ज़रूरत आहे सनानु करण जी? ॿाहिरि चालू त आहे बरसात। त असांजो न डेली जो रूटीन थी वियो, सुबुह उथिणो आहे, ॿाहिरि ॾिसणो आहे, अरे बरसात चालू आहे, सनानु कंदे कंदे दुकान ते वञिणो आहे, सनानु कंदे कंदे वापसि अचिणो आहे। जॾहिं कुदरत जो ॾिनल मिनरल वाटर तो मिले, घर जो बोरिंग जो पानी छो यूज़ कयूं असां? त हिन साल न मां हिकु ॻाल्हि नोट कई कि बरसात ऐं शादीअ में कुझु फ़र्क़ु न हूंदो अथव। स्टार्टिंग में ॿई जाम सुठियूं लॻंदियूं, धीरे धीरे इंट्रस्ट निकिरंदो वेंदो आहे। बरसात जे पहिरें ॾींहं ते माण्हू छा खुशबू आहे, छा त मिटीअ जी खुशबू आहे। महीने खां पोइ उहो ई माण्हू बस कर बोडूं अची वियूं, गिराक वही विया, अञा छा आहे। ऐं लेडीज़ खे हमेशह इहो लॻंदो आहे कि हो भॻवान जो फेवरेट आहिनि। ॾिसजे असां जेॾी महिल बाज़ार वेंदासीं न, बरसात तेॾी महिल ई पवंदे, असांजे टाइम ते ई त पवंदी आहे। कॉन्फिडेंस ॾिसो था, मतलब भगवान एॾो फ्री वेठो आहे कि हिननि जे टाइम ते बरसात स्केड्यूल थियणी आहे। अरे निकतियूं थी ॿ डम खाली करे। त हिन साल न सभु धंधा फेल थी विया, सभु दुकान खाली पिया आहिनि सिवाय हिकु धंधे जे, डॉक्टरनि जो धंधो, डिस्पेंसरी। सभु क्लिनिक फुल लॻा पिया आहिनि। हिकिड़े ॾींहुं मां पंहिंजे दोस्त सां हली वियुमि हिकिड़े डॉक्टर वटि, ॿाहिरि ताईं लाइन लॻल पई आहे, स्टूलनि ते माण्हू वेठा आहिनि। मां चयो यार हे सेल बेल लॻी आहे दवाउनि ते? न बि त 50% पेटीएम कैशबैक कंदा ई हूंदा। त न मुंहिंजे पासे में हिकु एजेड भाई वेठो, करीब 60-70 साल हूंदसि एज। हो चिल्लाए पियो, अरे मुंहिंजो नंबर ईंदो न ईंदो। कंपाउंडर बढंदी थी अचे, बस कयो टाइम लॻंदो आहे। तव्हां खां पहिरियों 50 पेशेंट वेठा आहिनि। चयो मां दीदी भाऊअ खे पहिरियों खणो, हिननि जो टाइम हिते ई न पूरो थी वेंदो। लास्ट तौर में हिते ज़िंदगी थी हले, तव्हांखे पंहिंजी पई आहे। तव्हांजी वेटिंग लिस्ट जे करे हिननि जी कंफर्म टिकट थोड़ी कैंसिल थियणी आहे। त हे सॼो ॾिसण लाइ न मां अंदरि हली वियुमि। मां चयो ॾिसां सही आहे छा। अंदरि मां जीअं पहुतुमि न, सभु ईअं ग्रुप करे वेठा हुया। त होॾे सर्दी वारो पेशेंट बि वेठो आहे, बुखार वारो बि वेठो आहे, जंहिंखे मलेरिया हो बि वेठो आहे, जंहिंखे कुझु न हो बि वञी वेठो आहे। डॉक्टर पाण परेशान आहे। कैमरा में मूंखे 250 माण्हू था ॾिसण अचनि, पैसा मूंखे 50 जा था अचनि। कंपाउंडर त चोर न आहे मुंहिंजो। त न हिते पासे में 2 लेडीज़ बीठियूं हुयूं, त हो पाण में ई चालू हुयूं। हिकिड़ी चएसि थी, मां सोनूअ खे चवंदी आयांसि भाई थोरो चई त ॾेखार, ॿुधनि किथे था ॿार। गॾाड़ी लेडीज़ बि लॻी पई, उहो ई त मां बि हिननि खे चवंदी आहियां, जल्दी ॾेखारियो, ॿुधनि ई नथा। हिननि खे ॾिसी 2 जेंट्स साम्हूं मूड ठाहे वेठा आहिनि, यार क्लिनिक में दम त आहे। 103 बुखार आहे लेकिन महसूस नथो थिए। लेडीज़ हिते पाण में लॻी पियूं आहिनि, जेंट्स जो मूड हिननि खे ॾिसण में लॻो पियो आहे। अंदरि डॉक्टर पाण में ई लॻो पियो आहे। डॉक्टर खे बि ख़बर आहे हिननि खे वधीक कुझु थियो न आहे। हो पंहिंजे लेखे चालू आहे, साह अंदरि खण, साह ॿाहिरि छॾ, साह अंदरि खण, साह ॿाहिरि छॾ। 8 कलाक खां पोइ पाण कंपाउंडर खे थो चए, अरे हेडफोन ख़राब छो ॾिना अथव मूंखे। सुबुह हिक बि साह न ॿुधियो।
ॿुधायांव थो असां नंढनि दुकाननि वारनि खे पढ़ाईअ में वधीक इंट्रस्ट न आहे। अगरि बिना पढ़ाईअ डॉक्टर थींदो हुजे न इंसान, ब्रांचूं खोलिया मां ब्रांचूं, ऐं मां न सभी खोलिना। अगरि बिना पढ़ाईअ डॉक्टर थियणो हुजे न, गजानन मार्केट में सभु डॉक्टर ई हुजनि वा। अचो भाभी अचो, 250 में पथरी जो इलाज कराया न। भाभी हुन में भी बार्गेनिंग करनी है। अरे 150 में तो असां जीजा जी किडनी मटाया। अचो भला 140 ॾिजो अचो।